بسم الله الرحمن الرحيم قل أندعو من دون الله ما لا ينفعنا ولا يضرنا ونرد على أعقابنا بعد إذ هدانا الله كالذي استهوته الشياطين في الأرض حيران له أصحاب يدعونه إلى الهدى ائتنا قل إن هدى الله هو الهدى وأمرنا لنسلم لرب العالمين وأن أقيموا الصلاة واتقوه وهو الذي إليه تحشرون وهو الذي خلق السماوات والأرض بالحق ويوم يقول كن فيكون قوله الحق وله الملك يوم ينفخ في الصور عالم الغيب والشهادة وهو الحكيم الخبير وإذ قال إبراهيم لأبيه آزر أتتخذ أصناما آلهة إني أراك وقومك في ضلال مبين وكذلك نري إبراهيم ملكوت السماوات والأرض وليكون من الموقنين فلما جن عليه الليل رأى كوكبا قال هذا ربي فلما أفل قال لا أحب الآفلين فلما رأى القمر بازغا قال هذا ربي فلما أفل قال لئن لم يهدني ربي لأكونن من القوم الضالين فلما رأى الشمس بازغة قال هذا ربي هذا أكبر فلما أفلت قال يا قوم إني بريء مما تشركون إني وجهت وجهي للذي فطر السماوات والأرض حنيفا وما أنا من المشركين وحاجه قومه قال تحاجوني في الله وقد هدان ولا أخاف ما تشركون به إلا أن يشاء ربي شيئا وسع ربي كل شيء علما أفلا تتذكرون وكيف أخاف ما أشركتم ولا تخافون أنكم أشركتم بالله ما لم ينزل به عليكم سلطانا فأي الفريقين أحق بالأمن إن كنتم تعلمون الذين آمنوا ولم يلبسوا إيمانهم بظلم أولئك لهم الأمن وهم مهتدون صدق الله العظيم जो शासनियो असां अल्लाह खां सवा उन्हनि खे जेके नथा नफ़ो ॾियनि असांखे नथा नुक़सान ॾियनि ऐं मोटाया वञूं असां पंहिंजे खुड़ियुनि भर बाद उन जे जो हिदायत कई असांखे अल्लाह ताला मिसाल उन माण्हू जे जंहिंखे शैताननि परेशान करे छॾियो ज़मीन में हैरान करे छॾियो इन्ही जे लाइ साथी जो सॾनि था इन्हीअ खे हिदायत जे तरफ़ अच असां वटि असांजे तरफ़ चओ त बेशक अल्लाह जी हिदायत इहा ई हिदायत आहे ऐं हुकुम कया विया आहियूं असां ताकी तस्लीम कयूं असां मञूं असां इस्लाम आणियूं असां रब्बुल आलमीन जे लाइ जहाननि जे रब जे लाइ ऐं क़ाइमु कयो तव्हां निमाज़ ऐं ड्रिजो तव्हां इन्हीअ खां इहा उहा ज़ात आहे जो इन्ही जे तरफ़ गॾु कया वेंदो तव्हां
या उहा ज़ात आहे जा पैदा फ़रमायो आसमाननि खे ज़मीन खे हक़ सां सच सां ऐं जंहिं ॾींहुं फ़रमाईंदो थी त पोइ थी पवंदो चवणु इन्ही जो कौल इन्ही जो सच आहे इन्ही जे लाइ बादशाही जंहिं ॾींहुं फूकियो वेंदो सूर में ॼाणींदड़ कुझु खे ऐं मौजूद खे ज़ाहिर खे इहो हिकमत वारो ख़बर रखंदड़ आहे ऐं जंहिं वक़्तु चयो इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ आज़र जे लाइ छा वठे थो तूं बुत माबूद करे इलाह करे बेशक मां ॾिसां थो तोखे तुंहिंजे क़ौम खे पधरी गुमराही में अहिड़ी तरह ॾेखारियोसीं असां इब्राहिम अलैहिस्सलाम खे आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाही ताकी हुजे यकीन कंदड़नि मां पोइ जॾहिं ऊंदा कई इन ते राति ॾिठई सितारे खे चई छा ही रब आहे पोइ जॾहिं लही वियो चई नथो मुहबत कयां मां लही वेंदड़नि सां पोइ जॾहिं ॾिठई चंड खे चमकंदड़ चई छा हीअ आहे रब मुंहिंजो हीउ रब आहे मुंहिंजो पोइ जॾहिं लही वियो चई त कसम आहे जेकॾहिं न हिदायत करे हा मूंखे मुंहिंजो रब त ज़रूरु थी पवां हा मां भुलियल क़ौम मां पोइ जॾहिं ॾिठई सिज खे चमकंदड़ ज़ाहिर थींदड़ चई त हीअ आहे रब मुंहिंजो हीअ आहे वॾो पोइ जॾहिं लही वियो चई त मुंहिंजी क़ौम बेशक मां बरी आहियां बेशक मां बेज़ार आहियां उनखां जो शरीक बणायो था तव्हां बेशक मां हवाले कयो मोह कयो पंहिंजे मोह सां उन ज़ात जे लाइ जा पैदा फ़रमाया आसमाननि खे ज़मीन खे यकतरफ़ो ऐं न आहियां मां मुशरिकनि मां ऐं झगड़ो कयो उन सां उनजी क़ौम चई छा झगड़ो कयो था तव्हां मूं सां अलाह जे बारे में हालांकि हिदायत कई आहे मूंखे अलाह ऐं नथो ख़ौफ़ कयां मां उन ज़ात वला ख़ौफ़ मां तुशरिकून बिही ऐं नथो ख़ौफ़ कयां नथो डिॼां मां उन्हनि खां जिन खे शरीक था बणायो तव्हां उनजो मगर जेको चाहे रब मुंहिंजो वसी आहे कुशादो आहे रब मुंहिंजो हर शइ खां इल्म जे एतबार सां छा पोइ नथा नसीहत हासिलु कयो तव्हां ऐं कीअं डिॼंदुमि मां उन्हनि खां जिन खे शरीक बणायो आहे तव्हां हालांकि नथा ख़ौफ़ कयो तव्हां बेशक तव्हां शरीक बणाया आहिनि अलाह जा जो न नाज़िल कयो आहे इन जे मुतलिक़ अलाह ताला तव्हांजे मथां को दलील वायुल फ़रीक़ैन पोइ ॿिन्ही टोलनि मां कहिड़ो वधीक हक़दार आहे मुन सां जेकॾहिं ॼाणो तव्हां जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं न मिलायूं पंहिंजे ईमान सां का ज़ुल्म खे इन्हनि जे लाइ अमुन ऐं इन्हनि जे लाइ आहे हिदायत सूरतुल अनआम जो 8 रुकू 7 सिपारे जो 14 रुकू आयत नंबर 70 खां आयत नंबर 82 ताईं मुकम्मल रुकू तर्जुमे समेत तिलावत कयोसीं इन्हनि आयात जो तफ़सीर मारिफुल क़ुरान जुल्द 3 इख़्तिसार सां पेश कजे थो सफ़ो नंबर 378 को इन खां पहिरियुनि आयतुनि में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुशरिकीन अरब खे ख़िताब ऐं बुत परस्ती छॾणु सिर्फ़ु ख़ुदा परस्ती जी दावत जो बयानु हुयो इन आयत में इन दावत हक़ जी ताईद हिकु ख़ासि अंदाज़ में फ़रमाई जेका तबई तौर ते अहले अरब जे लाइ दिलनशीन थी सघे पई उहा हीअ आहे त इब्राहिम अलैहिस्सलाम तमामु अरब जे जद अमजद आहिनि माना ॾाढो हुयो ऐं उन जे लाइ समूरा अरब उन जी ताज़ीम ते हमेशह खां मुतफ़िक़ हलंदा अचनि था इन आयात में इब्राहिम अलैहिस्सलाम जे उन मुनाज़िरे जो ज़िक्र कयो वियो आहे जेको उन्हनि बुत परस्ती ऐं नुजूम परस्ती जे ख़िलाफ़ु पंहिंजे क़ौम सां कयो हुयो उहे सभु खे तौहीद हक़ जो सबक़ु ॾिनो हुई पहिरीं आयत में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ आज़र खे चयो त तूं पंहिंजे हथनि सां ठाहियल बुतनि खे पंहिंजो माबूद थो बणाए जेके तव्हांखे न नफ़ो था ॾेई सघनि न नुक़सानु था ॾेई सघनि ऐं इहा तव्हां सॼी क़ौम जी गुमराही आहे जो पंहिंजे हथ सां ठाहियल बुतनि खे पंहिंजो माबूद था बणायो जेके न नफ़ो ॾेई सघनि न नुक़सानु ॾेई सघनि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उन खां दावत खे शुरू कयो दावत जो कमु
पंहिंजे घर खां शुरू अंबिया जी सुनत इहा आहे, पंहिंजे घर खां शुरू फरमाईंदा। जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम कयो अंदिर आशीरतकल अक़रबीन, पंहिंजे क़रीबी रिश्तेदारनि खे ख़ुदा जे अज़ाब खां डिॼा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां पहिरियों पंहिंजे ख़ानदान खे कोहे सफ़ा जबल ते चढ़ी करे दावत हक़ ॾिनी ऐं पंहिंजे ख़ानदान में जेके वाजिबुल एहतराम बुज़ुर्ग हुजनि, दीन जे सही रस्ते ते न हुजनि त उन्हनि खे सही रस्ते जी दावत ॾियणु एहतराम जे ख़िलाफ़ु न आहे, अदब जे ख़िलाफ़ु न आहे, बल्कि हमदर्दी ऐं ख़ैर ख़्वाही जो तक़ाज़ा इहा आहे त पंहिंजे ख़ानदान में पंहिंजे अहल अयाल में जेके बुज़ुर्ग या वॾी उमिरि वारा हुजनि, दीन हक़ ते न हुजनि त उन्हनि खे दीन हक़ जी दावत ॾिजे, इहो ज़रूरी आहे। उन खां बाद में अल्लाह ताला बयान फरमायो त इस्लाम ऐं कुफ़ुर पूरे आलम में जेको ताल्लुक़ आहे ज़ात पात रंग नसुल क़ौम ज़बान जो न आहे। हिकिड़ी क़ौम आहे उम्मत मुस्लिमा, ॿी आहे काफ़र। मुस्लमान जातों जो भी हुजे, जहिड़े भी रंग जो हुजे, नसुल जो भी हुजे, सभु मुस्लमान जेको आहे हिक ॿिए जा भाइर आहिनि ऐं हिक ॿिए जो उन्हनि जे इस्लामी बिरादरी ऐं उख़ुवत आहे। इस्लाम ऐं कुफ़र जे बुनियाद ते, बाक़ी का तक़सीम कोन्हे का, क़ौमुनि जे बुनियाद ते, ज़बान जे बुनियाद ते, मुल्कनि जे बुनियाद ते इहा तक़सीम न आहे। मुस्लमान क़ौम मुस्लमान उम्मत हिकिड़ी उम्मत वाहिदा आहे। उन खां बाद में अल्लाह ताला फरमाए थी इब्राहिम अलैहिस्सलाम खे असां बादशाहियूं आसमान जूं ऐं ज़मीन जूं ॾेखारियोसीं ताकी उनजे यकीन मज़बूत ऐं रासिख़ थी वञे। पोइ जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम दावत ऐं तबलीग जो कमु शुरू कयो त पोइ अंबिया जी सुन्नत इहा आहे त हिकमत सां, बसीरत सां, दानाई सां कमु कंदा आहिनि। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हनि खे हिन अंदाज़ सां सम्झायो, जॾहिं राति जी ऊंदाही थी वई, सितारो निकितो, उन्हनि खां पुछई त छा हे रब आहे तव्हांजे ख़्याल जे मुताबिक़ त सितारो मुंहिंजो रब आहे? पोइ जॾहिं इहो सितारो लही वियो चई त जेको पंहिंजे पाण वजूद खे बिहारे न सघे इहो महबूद कीअं थी सघंदो, तंहिंजे करे मां इन खे महबूद नथो मञां। दलील सां सम्झाई, जेको पंहिंजे वजूद में नथो बीह सघे, सुबुह ताईं बरक़रार नथो रखे रही सघे पंहिंजे वजूद खे, त इहो ख़ुदा कीअं थो थी सघे? माना इहो मोहताज आहे। इन खे ज़ाहिर करण वारी ज़ात का ॿी आहे, इन खे लाहिण वारी ज़ात का ॿी आहे, उहा अलाह वाहिद वहदहू जी ज़ात आहे, तंहिंजे करे इन खे मां पंहिंजो रब नथो मञां। उन खां पोइ चंड चमकियो, सिज चमकियो, सिज ज़ाहिर थियो, रोशन थियो। उन्हनि खे चई तव्हांजे ख़्याल जे मुताबिक़ त इहे महबूद आहिनि, इहे ख़ुदा आहिनि। इहे कुझु देरि खां पोइ चंड बि ग़ाइबु थी वियो, सिज लहण खां पोइ सिज बि ग़ाइबु थी वियो। चई त जेके पंहिंजे वजूद खे नथा बचाए सघनि, बाक़ी काइनात खे कीअं बचाए सघंदा, इहे महबूद नथा थी सघनि। तंहिंजे करे मां तव्हांजे इन शिरकी अक़ाइद, शिरकी ॻाल्हियुनि खां मां बेज़ार आहियां। मां तव्हांजे इन्हनि ॻाल्हियुनि खे तस्लीम करण जे लाइ तयारु न आहियां। इन आख़िरी आयतुनि जे तरफ़ अल्लाह ताला इन आयत में दावत ॾींदड़ उलमा मुबल्लिगीन जे लाइ चंद उसूल हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे इन तिर्ज़ मुनाज़िरे मां हासिल थियनि था। पहिरियों इहा आहे त क़ौमुनि जी तबलीग ऐं इस्लाह में न हर जॻह सख़्ती मुनासिबु आहे, न हर जॻह नरमी मुनासिबु आहे। सफ़ा हर जॻह ते सख़्ती हुजे इहो बि मुनासिबु न आहे, सफ़ा हर जॻह ते नरमी हुजे इहो बि मुनासिबु न आहे। हिकिड़ी हद थींदी आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पहिरीं आयत में पंहिंजे पीउ खे चयो त तव्हां सॼी क़ौम गुमराह आहियो। इहो सख़्ती जा हिकिड़ा अल्फाज़ हुया, छो त उन्हनि ख़ुदा जी ज़ात सां शरीक बणायो, हिते सख़्ती करणी हुई। हज़रत ख़लीलुल्लाह अलैहिस्सलाम उते मुशाहिदे सां इहे शयूं ॾिठियूं ऐं उन्हनि खे इन अंदाज़ सां सम्झाई। उन खां बाद में वरी जॾहिं सितारो निकितो, चंड ज़ाहिर थियो, सिज उभरियो, उन्हनि खे वरी दलील सां, नरमी सां, मुबल्लिगी हिकमत जे अंदाज़ में सम्झायईं त जेके पंहिंजे वजूद खे बचाए नथा सघनि उहे महबूद कीअं था थी सघनि। हर मक़ाम जो पंहिंजो पंहिंजो तक़ाज़ा आहे। दावत जे कम में ऐं इन में तक़ाज़ा हूंदो आहे त का इंसान जी तबीयत दलाइल सां, नरमी सां सम्झंदी,
के वरी अहिड़ा निठर ऐं न सम्झण वारा हूंदा आहिनि उते हाणे उन्हनि खे सफ़ा जेको आहे अहिड़ी रविश ऐं अहिड़ो रवैयो इख़्तियार न करिणो पवंदो। अलाह ताला असांखे कलाम मुक़दस जे सम्झण ऐं इन तर्ज़ हिदायत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इंशा अल्लाह ताला ज़िंदगी रही त वरी सुभाणे अल्लाह ताला इन खां पोइ मुख़्तलिफ़ अंबिया अलैहिम सलावात व तस्लीमात जा नाला वठी करे इन्हनि जो बयानु फ़रमायो आहे। ज़िंदगी रही त इंशा अल्लाह ताला सुभाणे वारो हुकुम सुभाणे तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन सल्लल्लाहु तआला ला इलाहा इल्लल्लाह।